सरकार मजीद खे राणे मौज मुंह में झिके छॾियो आहे। कर्म हुनखे अस्पताल खणी वियो आहे, पर मजीद जो बचणु मुश्किल आहे। या तूं कहिड़ी बकवास थो करी? सच थो चवां सरकार, सॼो ॻोठ गॾु थी वियो हो, तॾहिं असां मजीद खे राणे जे चंबे मां आज़ादु कयो आहे। हाणे राणो वॾो ख़तरनाक बणिजी वियो आहे। ओठे खां पहिरियां हाणे इन जो बिलो कयो। किथे राणे पंहिंजा होश संभाले त न वरिता? सरकार लॻे त चरियो पियो, पर मूं जेको अंदाज़ो कयो आहे न, हाणे हू माण्हुनि खे सुञाणणु शुरू कयो आहे। जेकॾहिं राणे माण्हू सुञाणणु शुरू कया आहिनि त पोइ सच में इहो असां लाइ वॾो ख़तरो बणिजी वेंदो। सरकार रबन मीरा खे अस्पताल इलाज लाइ वठी वियो आहे। जेकॾहिं उहा सही थी मोटी आई त पोइ हाणे चारई तरफ़नि खां मुंहिंजे लाइ मसइला वधंदा पिया वञनि। कंहिंखे मुंहुं ॾेई कंहिंखे मुंहुं ॾियां। सरकार अञा राणे वारो दिमाग़ पूरी तरह कमु कोन थो करे। इनखे ख़तमु करणु सवलो आहे, तमामु सवलो। राणो चरियो आहे ऐं असां हुनखे अहिड़े तरीक़े सां मारियूं जो सभिनी खे ईअं लॻे त राणे ख़ुदकुशी कई आहे। राणे जो बिलो हाणे जल्द मां जल्द कयो। तूं वञ मां वॾी तरफ़ अस्पताल तूं ऐं करम वार जे पोयां लॻो। जीअं मजीद हलण फिरण जहिड़ो थियो न त पोइ मां हुनखे राणे जे पोयां बचे छॾींदुमि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।